अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंगी आऊं आहियां पेरिया गुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। सदर आसिफ अली ज़रदारी तारिक जहांगीरी के जज जे उहिदे तां हटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म जे मशवरे ते अदालती फ़ैसिले जी रोशनी में सदर पारां तारिक जहांगीरी के डी नोटिफाई करण जी मंज़ूरी। इस्लामाबाद हाई कोर्ट डिग्री केस में तारिक जहांगीरी के नाअहल करार ॾींदे उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾिनो हो। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं लिबिया जे आर्मी चीफ विच में मुलाक़ात। गडि॒यल मफ़ादनि जे बुनियादनि ते दिफ़ाई भाईवारी के हथी वठाइण ते इत्तफ़ाक़। ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मुताबिक़ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर लेबनान हथियारबंद फ़ौज जे सरबराह लेफ्टिनेंट जनरल सदाम ख़लीफ़ा हफ्तर सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में अस्करी सतह ते राब्ता, तरबियत ऐं सलाहियत साज़ीअ जे शोबनि में ताउन वधाइण ते बि इत्तफ़ाक़ कयो वियो। ॿिन्ही अॻवाननि पारां दहशतगर्दी जे ख़ात्मे जे हवाले सां गडि॒यल ताउन खे वधीक मज़बूत बणाइण ते ज़ोर।